अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जो ही वीडियो दर्दन जो देश ड्रामे जे टॉपिक ते ही वीडियो आहे। कुछ दोस्त पुछन पिया त ही ड्रामो कॾहिं ईंदो ऐं जे अगर रिकॉर्डिंग थी चुको आहे त ही KTN ते अञा ताईं छो नथो हले। इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। उनखां पहिरियां जे अगर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही ड्रामो वाक़ई मुकम्मल रिकॉर्डिंग थी चुको आहे ऐं एडिटिंग भी थी चुकी आहे। जी दोस्तों, ही ड्रामो वाक़ई KTN ते हलंदो। कुछ दोस्त कमेंट्स करन पिया त सवाल पुछन पिया, दोस्त ही ड्रामो कोन हलंदो KTN ते। दोस्तों ही ड्रामो KTN ते हलंदो ऐं हा ही इन जो प्रोमो भी अची वियो आहे हिन ड्रामे जो, जेको मां तव्हांखे ॾेखारींदुसि। दोस्त उन्हनि दोस्तनि खे मां ॿुधायां थो त दोस्तों मां फेक वीडियो न आहियां ठाहींदो। जेकी मूंखे जानकारी हूंदी आहे ओड़े हिसाब सां मां वीडियो ठाहींदो आहियां। दोस्तों मां उहो तव्हांखे प्रोमो ॾेखारियां थो। उहो प्रोमो तव्हांखे कहिड़े हिसाब सां ॾेखारियां थो, जे अगरि तव्हांखे उहो प्रोमो ॾिसणो आहे त तव्हां हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में वञी लिंक ॾिनल आहे, उन ते क्लिक कयो, तव्हां उहो प्रोमो ॾिसी सघो था। महिरबानी दोस्तों, अॼु जी ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।